पाकिस्तान तहरीक इंसाफ माइनॉरिटी विंग के मरकज़ी जनरल सेक्रेटरी MNA जयप्रकाश लोहाना चयो आहे त वज़ीर-ए-आज़म इमरान खान आवाम जे मसइलनि खां चङी रीति वाक़िफ़ आहे ऐं उन खे हल करण में दिलचस्पी रखे थो। उन जे करे वज़ीर-ए-आज़म करप्ट माण्हुनि जे ख़िलाफ़ जंग विड़ी रहियो आहे। इमरान खान जी पॉलिसी आहे त करप्शन में मुलविस माण्हुनि खे एनआरओ न मिलंदो, चाहे उहो जहांगीर हुजे या नवाज़ शरीफ़ छो न हुजे, भली केरु पार्टी में रहे या न रहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ जो अॻवान सिंध यूनिवर्सिटी एम्प्लॉइज़ कोऑपरेटिव सोसाइटी में वज़ीर-ए-आज़म जे यूटिलिटी स्टोर रमज़ान पैकेज जे सिलसिले में नए क़ाइम थियल यूटिलिटी स्टोर जे इफ़्तिताह जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त यूटिलिटी स्टोर ज़रिए आवाम खे रमज़ान शरीफ़ में आम वापे वारियूं शयूं सस्ते अघ ते मिलंदियूं। असांजी हुकूमत जी कोशिश आहे त महांगाई ते ज़ाब्तो आणे आवाम खे रिलीफ फराहम कयो वञे। MNA जयप्रकाश लोहाना चयो त यूटिलिटी स्टोरनि मां ग़रीब तबके खे फ़ाइदो रसंदो। उन लाइ यूटिलिटी स्टोर ते सामान जी खोट, मुनाफ़ेखोरी ऐं कारोबारी माण्हुनि जी ख़रीदारी जी शिकायतुनि खे ख़तमु कयो। PTI MNA हिकु सुवाल जे जवाब में चयो त जबरी मज़हब तब्दील करण वारे मामले ते मुंहिंजी कोशिशुनि सां पार्लियामानी कम्यूनिटी ठाही वई आहे। उन मामले खे क़ानूनी तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वेंदो। MNA जयप्रकाश लोहाना वधीक चयो त हुकूमत खे नाकाम बणाइण जी कोशिश कंदड़ मुखालफ़नि खे नाकामी नसीब थींदी। पार्टी अंदरि को बि फॉरवर्ड ब्लॉक न पियो ठहे। जहांगीर तरीन पार्टी जो असासो आहे। जहांगीर तरीन ॿियनि सियासी पार्टी जी अॻवाननि सां ज़ाती लाॻापनि खे रद्द करे नथो सघिजे। इफ़्तिताह जे मौक़े ते पाकिस्तान यूटिलिटी स्टोर कॉर्पोरेशन के रीजनल मैनेजर मोहम्मद आसिफ कंवर, एरिया मैनेजर यामशरो एजाज हुसैन, स्टोर के इंचार्ज रियाज़ अली ब्रीफिंग पिणु ॾिनी। उन मौक़े ते PTI माइनॉरिटी विंग सेंट्रल रीजन के सदर दीवान महेश कुमार, रमेश कुमार मंगलानी, मुखी आलमचंद, भगवान दास भील, मलक बाबर, डॉक्टर अमर सिंह ठाकुर ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ।